असाजो रहनुमा रहबर अलीउल मुर्तज़ा है। सुभान अल्लाह। अली से आयो शरीयत में तरीकत में हकीकत आई मारिफत में खुदा जे फैज़ जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है। साईं जो परे का इशारो करे जी तकरीर तकरीर कर मां जो सही तिने हाथ से बड़ा बोली बेटा के तकरीर कया पर मैं बात खोल तो ये बात में मां बामानत विजा छतफा पंजे बात जो पानी विदम एतरी सदुन तकरीर मकबूल जो इंसान तछा पर दस्तगीर जी तकरीर बुधन ला जिन अल्लाह जा मलाइका तकरीर बुधन यो फैज़ मदीने जे मीर जो वो जरा पान उन उरूज मारे जहान में आया विलायत जी सरदारी मिली पर फरमायो कदमी हादिही अला रखबति कुल्ली वलील्लाह ही मुझो कदम अल्लाह जे हर वली जे कंध ते आ ओभर जे वलीयन ओलह जे वलीयन उत्तर जे वलीयन दखण जे वलीयन कायनात जे सभनी वलीयन पंजा कंध झुकाए चयो ओ साईं असां तुझे कदम खे मञो पर हिकड़ो पीर साहब मुरीदी अस वडी माण्हू पोयां लगंदा त पोइ माण्हूअ खे बगी चढ़ंदी आहे ॿ टे ॼणा पोयां कंहिंजे हूंदा त हथी खे कोन ईंदो उन पीर साहब चयो बाबा मूं ते कदम कोन्हेसि दस्तगीर खे ॿुधायो साईं तव्हांजे नाले हीअं थो चई पाण फरमायूं भला जे मुंहिंजो न आहिस त मुंहिंजो आहे वलीअ ते कदम जे मुंहिंजो कदम हिन ते न आहे सूअर जो अथसि भला सगुल ज़ुबान मां जो लफ्ज़ निकता मौलाना रूमी छा थो फरमाए तो औलियारा हक कुनत इल्मी नसीब बेहिसाबो बेकिताबो बेअदीब मुझो जे ना इस तो बना सूअर जो थस पीर साहब के बगी हुई लखे माण्हू मुरीद बगी चढ़ंदस न के मां वया तो बैतुल मक़दस ज़ियारत थी कई मुरीद गॾ रस्ते में वींदे वींदे हिकड़ी गैर मुस्लिम औरत माड़ीअ ते चढ़ियो बीठी आ माई हिन खे ॾिठो हिन माई खे पीर साहब जो पेर तिरकी पियो बैतुल मक़दस वञण छा उते वेही रहियो वॾा वॾा मुरीद सभु छॾे विया हिकिड़ो मुरीद हो फरीदुद्दीन अत्तार जंहिंजो किताब सी दरसे निज़ामी में पंधनामो पढ़ाईंदा हो उहो मुरीद हुयुसि उन चयो मां पंहिंजे मुर्शिद खे न छॾींदुमि हाणे पीर साहब वेठो आहे अलाह करे अखियूं ग़लत रस्ते ते न अड़नि अखियूं वड़नि त मदीने जे साईं सां सुभान अल्लाह हाजी गुलाम नबी जो अखड़नि खे कयां मां छा जो कलूर करे आयूं महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे जाओ ना सुभान अल्लाह जरा मदीने वञो त पढ़ मदीने में पढ़जो अखड़नि खे कयां मां छा जो कलूर करे आयूं महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे वयूं बाज़ मिसल बणजी वनी काथे मार कयूं को वसन हले जाते वनी ताथे आर कयूं रियमो तुमरण मोला मंजूर
करे आयूं सब जो महबूब डेसी दिल के मजबूर करे आयूं अखड़न के कया छामा जो कलूर करे आयूं महबूब डेसी दिल के मजबूर करे आयूं। पीर साहब वेठो छोकरी बीमार माइटन इलाज कराया कराया थकजी पिया हिकड़ी हकीम चयो त साईं हिन खे दिल जी का तकलीफ़ आ जैसा ये चाहे थी उन सां हिन जी शादी करा पी चयो तने मां पी आहियां मूंखे मता न ॿुधाई मां खे थी चवे चवांसि त भला उहा पुछेस मां पुछो हाँ मां मूंखे सनान सां शादी करणी आ अम्मा हू मुसलमान असी ख़ैर मुस्लिम जोड़ी कीअं ठहंदी तव्हांजी मर्ज़ी मां बेवस आहियां पी चयो ठीकु आ भला मां सनान सां तुंहिंजी शादी थो कराया सनान खे घुराई मूं वारी छोकिरी खे थी शादी कयां तूं भला चे मां त अॻे वर रखियो वेठो आहियां हाणे बसि हिमत कर चे भला निकाह थींदो पर ईअं त छोकिरी बकरी त कान्हे जो कन मां वठी तोखे ॾेई छॾियां असां खां घुर करण अच रिश्तो वठण अच पर असांजे ख़ानदान में रिवाज रिश्ते वठण जे टाइम ते इजीअ ते सुअर खणी अचणो पवंदी चे थो हा मां सुअर खणण जे लाइ तयार आहियां उहा ग़ैरत जेका बगदाद वारे सैयद जी पई विढ़ेस इजीअ ते सुअर खणी आयो चे थो रिश्तो ॾिए थो पर शादी थींदी उन टाइम ते शराब जी महफ़िल हलंदी तोखे शराब पीअणो पवंदो चे थो मां शराब पीअण जे लाइ तयार आहियां अञा महफ़िल हले पई शराब साम्हूं आहे हिन पीर साहब शराब में हथ विझण जी कोशिश कई उन जे मुरीद फरीदुद्दीन ॾिठो असांजे साईं जा कम लहनि था असांजो साईं आहे मुर्शिद आहे ग़लति रस्ते ते हली पियो आहे अखियुनि में लुड़काणे हे तो पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादिला दरगाह जा खावंद जा खलील असनियूं आहियां वाहरबी वसील तापा मुझी दिल के दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह सुभान मेरा शाह मदद कर हाणे मदद खां झलनि था वाह बि पर वाह बि किरोड़े हिकिड़े पासे बीहनि भिटाई सरकार उन्हनि खां वॾो कोन भिटाई सॾ करे ही वरी मोतवर थियो आहे फरमाए थो मेरा शाह मदद कर तां सुणी ताती आई अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी साईं बादशाह बगदादी कर कमार मुरीद ते पीर साहब ये शराब में हथ नथो थी शराब खई वेठो आंदई ओरे मुरीद रड़ियूं कयूं कबला मुर्शिद मूं वारो वञी थो बुरे कम में अहिड़ा मुरीद जेके मुर्शिदनि खे शराबनि खां बचाइनि अहिड़ा आहिनि जेके पाण भरे ॼण साईं कम खे छिक वांदो सां गॾु पोइ ॿई जनम में गॾु कुटबासीं मुरीद हा शराब अॻियां पियो आहे चए थो दस्तगीर मुर्शिद मौजे खे बचा साईं बगदाद में वुज़ू पिया फरमाइनि वुज़ू कंदे कंदे हीअ लप पाणीअ जी हारे हीअं छटको जो हुयो मुंह में छटा लगस होश ठिकाने आयस शराब उछली
रुने अरे मां हलाक थी विस उठी वठी भगो फरीदुद्दीन चयो ओ साईं काॾे थो वञे के थो पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जनाब मूसा कौसर खारजी से थिया खर खराब सुनी स्वाली सडड़ा अजी गौस गुलाब संतानी शिताब कर कमार मुरीद दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वठी भगो बगदाद आयो टंगू ताली पान के कराई दरते वेठो तो साहिब ज़ातो सुप्रीम सुभान अल्लाह फरमाया तू साहिब ज़ातो सुप्रीम औ नसूरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाजिर मोता मेहर नजर प्री मलाहिज पाहिजी साईं के बुधायो सही आयो आ साईं फरमाया माफ कयो मास वल काज़मीन अल गैज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अंदर वठी जोस कदमन ते किरियो पाण फरमायो अगी विलायत खसजी चुकी हुई पर हाणे खबरार दर मुंहिंजी ते आयो विलायत तोखे मूं दस्तगीर वापस वठी ॾिनी सुभान अल्लाह तेरा तुझो मुझो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर थकल आयो छा कया मैं जोदा खैर सा रुकी लही मां परे उस अल्लाह से सही मौलाना हाफिज फयाज के खुश करे मोके हुकुम कई आयो है 2 मिनट बुधो तुझो मुझो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर हसन ऐ हुसैन जो बचो खालिस आगे सैयद ही सजो वंडण वारो वीर आ हथ खड़ी जो दस्तगीर दस्तगीर आ मुनकिर के केड़ी खबर है असांजे पाड़े में हमरा हिकिड़ो हर साल हर महीने बारी कंदो आहे पोइ जीवन मां बारी जो कयां त दुकान जंहिंखां सामान खणा उन वरी मूंखां हिकिड़ो दफ़ो पुछियो जी हर महीने वञा सामान थो खणी एतिरो छो मां चयो मां कंदो आहियां बारी छा जी बारी गौसे आज़म जी यारी हा हुनखे इहा ॻाल्हि वणी न पोइ मूंखे जी औलाद घणो अथई मां जो औलाद हिकिड़ी ॾियणी आहे पर डॉक्टराणी जवाब ॾिनो आहे माई मुआरी जो हाल कोन्हे औलाद कोन थींदो त मूंखे तामण ते चई यारियूं त ॾाढियूं थो करी औलाद त कोन थो थिए मां घर आयुस अखियुनि में रुड़का आया रुनम रात जो ॾिसां त बगदाद वारा साईं पाण आया सुभान अल्लाह फरमायो एडियूं मुंहिंजूं यारियूं कयूं अथई कॾहिं ज़ियारत कराई माई न साईं मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी यारी कंदो आहे पर मां पंहिंजनि मुरीदनि ते ताना न सांदो आहियां सुभान अल्लाह सुभान इन्हनि खे चओ त बादशाह पीर चए थो हिन साल पुट ॼमंदो साईं माईअ जी हालत सही कान्हे पाण फरमायो तुंहिंजो कमु कोन्हे उथी नंढ मां वञी चइजिस पुट थींदो ऐं मां मदीने बि वेंदुसि सुभान अल्लाह चई मां वरी सुम्ही रहियसि जो हाणे अलाए के वॾेरो माण्हू आहे विढ़े मूंसां रात जो टाइम वरी सुतुसि वरी निहारिया बगदाद वारा साईं मुंहिंजे मथां बीठा साईं फरमाए पिया वञ चईसि मां चयो मांसि उनजो अलॻि ख़बर आहे साईं ख़ुदा जो कसम साल गुज़रियो पहिरियां डॉक्टर जवाब ॾेई छॾियो हो पर बगदाद वारे जी दुआ सां पुट बि ॼाओ आहे ऐं मां मदीने जी बि ज़ियारत करे आयो आहियां तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर
दोस्त मुतदमन वर्तिया दस्तगीर जी। साईं मुफस्सिर कुरान मुझे वार ठायो साईं जो मुझे एक्सीडेंट थियो टंग मुआरी जी सॼी टुकरा लगी पई हुई। पोइ रात जो टाइम नवाब शाह वारनि चयो साईं कराची वारनि चयो लंडन साईं जो लंडन ला पैसो खपे ऐं मूं वटि एतिरो पैसो न आहे। पोइ रात जो टाइम रुन ख्वाब में निहारिया त बगदाद वारा साईं आया। पर मैं मौली साहब सॼी ज़िंदगी असांजी तारीफ़ कई थई हथ मुंहिंजो लॻो थई घबराए जा न सैयद जो हथ लॻल आहे बेड़ा पार थींदा। सुबुह जो टाइम थियो डॉक्टर मोहम्मद अली शाह जेको पहिरें पीपी जे दौर में वज़ीर हो वफ़ात करे वियो आहे उहो आयो मूंखे हथ ॾेई चई मौली साहब कमु कोन थिया पर सैयद जो हथ लॻो थई इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। सुभान अल्लाह सुभान वो अल्लाह। साईं जो दोस्त मुतदमन वर्तिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी जो पीरन जे चओ ही नथा न पीरन जे उन पीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियुद्दीन मीर जी दोस्त मुतदमन वर्तिया दस्तगीर जी डाहिरी ना जमिलिया अथस हथ मथे खणी जो सुभान अल्लाह डाहिरी ना जमिलिया अथस आमन पी रुत डे पुनस जाए नजो रसदीर जी दोस्त मुतदमन वर्तिया दस्तगीर जी साईं इदरीस वली वाहवा मदद कंदो लिल्लाहिया दुखन भरे दिलगीर जी दोस्त मुतदमन वर्तिया दस्तगीर पीरन जे उन पीर जी पीरन जे उन पीर जी साईं मुर्शिद मुहियुद्दीन मीर जी दोस्त मुतदमन वर्तिया दस्तगीर जी। एड़े दिल भर जो यारियूं था कयो इहा बरकत आहे। यारी शरीफ करण ई साल सवाब जो ॿियो नालो आहे वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। पोयां पहिरियनि जे लाइ दुआऊं कंदा आहिनि उन जे ईसाले सवाब जे लाइ एहतिमाम कंदा आहिनि। यारी शरीफ गौसे आज़म जे ईसाले सवाब जो नालो आहे। वॾा वॾा आलिम फ़क़ीर दरवेश पीर मुहद्दिस मुफ़स्सिर उन्हनि बादशाह पीर जी यारी मल्हाई आहे। इहा मल्हाइण बरकत आहे इंशाअल्लाह ताला जनम दोस्तनि ही यारी मल्हाई बेड़ा पार थी मगर खे दुआ जी त ज़रूरत ई कोन्हे। दस्तगीर जी यारी ख़ुदि दुआ आहे चओ न सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अगे त असांजा माण्हू यकीन वारा हा एतिक़ाद वारा हा प्यारा हा उहे यारियूं मल्हाईंदा रहा इंशाअल्लाह ताला या यारी शरीफ हलंदी रहंदी आशिक ईंदा रहंदा। महबूब सुभानी कुतुब रब्बानी गौसुल आज़म अलबाजुल अशहब जंहिंजो उरूज अल्लाह जी अर्श ते जे दस्तगीर जी पहुच हुजे उन दस्तगीर सां मुक़ाबलो करण ॿिए जी जान आहे। जो सुल्तान बाहू साईं तव्हां ॿुधो आहे न पंजाब वारो जॾहिं मंज़िल तय पियो करे तय न पई थिएसि पोइ ख़बर पियसि त मंज़िल ॿिए तरह तय न थींदी पोइ अखियुनि में लुड़क आणी फरमायो थो सुण फरियाद पीरा द्या पीरा मेरी अर्ज सुनी कर धर के हूँ शाहे जिलानी महबूबे सुभानी मेरी खबर
लियो झट करके हो मेरा बेरा अड़िया विच कपड़ा दे ये तो सही मुझे बेड़ो कपरन में अड़ियो पियो मान में फत पियो है कबला ओ साईं दस्तगीर मुझे बेड़ो बुढ़े मेरा बेड़ा अड़िया विच कपड़ा दे जिते मछली बहदे डर के ओ पीर जना दे मीरा बाहू जो पीर अब्दुल कादिर जिलानी ये न मुरीद हो जे ये जे खुदा मुरीद देड़ा दीवाना दस्तगीर जो नालो हरे मस्त थी पवन बादशाह पीर को ही होंदो आचा पीर जिना दे मीरा बाहो ओदे कंदी लगदे तरके बगदाद शहर दे टुकड़े मंगसा वाह वाह सुल्तान बाबू असा जे सिंध जा वडा आलम मुफ्ती अब्दुल गफूर हुमायूनी ख्वाजा गुलाम सिद्दीक शादात कोटी जाती जा मुहद्दिस ए सभई सुल्तान बाबू जे मुरीदन जा मुरीद हन पर एडा वडा आलम इनन जो पीरा पर जे तो बगदाद वणा उते दर जे बादशाह पीर जे शहर में टुकड़ा वठा पिन कया बगदाद शहर ते टुकड़े मंगसा साईं उते छा कंदे करसा मीरा मीरा ओ मुर्शिद ता दीदार वे बाहू सानू लख करोड़ा हजा संदन सीरत पे किताब लिखवा अल्लामा इब्न हजर अस्कलानी वडो मुहद्दिसा बादशाह पीर जी सीरत पे किताब लिखी उन जी हिकड़ी गाल बुधो फरमाईंदा कान मअ जलालत क़द्रिही व उलुव्व मंज़िलतिही यक़िफ़ु मअ अस्सग़ीर व युवक़्क़िरु अल-कबीर व यब्दअु बिस्सलामी व यतवादअु लिल-फ़ुक़राइ व यतआदमु अला अर्रुफ़आइ वल-उज़माइ फरमाइद एडो बादशाह पीर जो मकाम हो बुधो थोरो बुधो ओ हेरी तवज्जो कयो मदीने वणो हेरी तवज्जो कयो बादशाह पीर जो एडो वडो मकाम हो पर यक़िफ़ मा सग़ीर नंढड़ा ॿार ईंदा साईं उन्हनि सां गॾु बीहंदो हो नंढड़ा ॿार जॾहिं बगदाद में पाण बाज़ार में घर जो सामान वठण वञनि नंढड़ा ॿार ईंदा साईं क़िबला असांखे शइ त वठी ॾे पाण फरमाईंदा हलवाई दुकान अवारे दुकान वारा शइ नंढड़नि ॿारनि खे ॾे वई वक़्क़िरुल कबीर ऐं जेको वॾो ईंदो पाण हुन जी इज़त कंदा अख़लाक़ ॾिसो वयब्दअु बिस्सलामी मां चवंदुसि त मूंखे माण्हू पाण सलाम कनि पर बादशाह पीर ईअं कोन हो पाण सलाम पहिरियां कंदा वयतवादअु लिल-फ़ुक़राइ फ़क़ीर गरीब पुराना कपड़न वारा अचन दस्तगीर निवड़त करे वयतआसमु अला अर्रुफ़आइ वल-उज़माइ ॿियनि लफ़्ज़नि में टल्लो जे केर थे घणा वटि टल्ला थींदा आहिनि न टल्लो थे बादशाह पीर वरी उन सां अज़मत सां पाण फरमाईंदा टल्लो ई त पंहिंजे घर ई मां बि गौसुल आज़म अब्दुल कादिर जीलानी आहे सुभान अल्लाह ॿी रिवायत फरमायो ख़दमतुहु 13 सनतन फमा रअयतुहु इंतखत वला तनखम वला क़अदत अलैहि ज़ुबाब फरमायो तो 13 साल गॾु रहियो सांस बादशाह पीर सां 13 साल रात ॾींहं शब रोज़ पर कॾहिं न ॾिठुम त गौसे आज़म सिंघ उछली हुजे जागो था आई हींअर पीरनि जे खांगारा भरिया पिया अथनि ऐं उहे चवंदसि बादशाह पीर जहिड़ा त उन्हनि खे चओ तुंहिंजो न कोई बात गंद सां भरियल आहे पर 13 साल बादशाह पीर जे तूं मां कढ रहियो सांस सिंघनि ठुकनि वला क़अदत अलैहि ज़ुबाबु मख जिस्म ते न वेठी सुभान अल्लाह जीअं मदीने जी मीर जे जिस्म ते मख न वेहंदी हुई ईअं बगदाद वारे सैयद जे जिस्म ते बि मख न वेहंदी हुई सुभान अल्लाह तेरी नस्ल पाक
ऐ बच्चा बच्चा नूर का सुभान अल्लाह तेरी नस्ले पाक में ऐ बच्चा बच्चा नूर तेरी नस्ले पाक में ऐ बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का केर थे दस्तगीर दस्तगीर दस्तगीरा चओ दस्तगीर मुस्तफा जो बचड़ो आ बेइजाज़त इनके घर जिब्रील भी जाते अरे बेइजाज़त इनके घर जिब्रील भी जाते नहीं कद्र वाले जानते है इस्सो शाने अहले बैत जोर सा जो भेज दस्तगीर अतम देखनी जो भेज दस्तगीर और जोर सा जो भेज दस्तगीर इंशाअल्लाह हिते भी बेड़ा पार अगी दुनिया में भी बेड़ा पार अन्या हिकड़ो नारो हणो चओ लब्बैक या रसूल अल्लाह ना नहीं है यो आवाज आ जोर सा लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या नबी अल्लाह ताज तारे खत्म नबूवत जोर सा जो जिंदाबाद ताज तारे खत्म नबूवत ये मुनकिरन के ए लूसी लड्डे वारा जे के फिरन के लूसी पंजे चयो रसूल बख्श पली जे उन्हनि जो लूसी है वाने असा जो ता के पंजे चई वियो लूसी असा जो त चादी वियो हिसाब त वठो रसूल बख्श का रसूल बख्श जा जो लूसी है बाबा ये लूसी लड्डे वारा अल्लाह जा दुश्मन नबी जा दुश्मन हबीबन जा दुश्मन ऐ छा चंदा असा नजरियाती हूं असा किताब पढ़या असा अरे मां जो जे के किताब पढ़ंदा रो गारियो नी नाम जा ॻाल्हायो जे के किताब पढ़ंदा हो गारियो नी नाम जा तहां जे केड़े बेहया कारखान ॾिनी अमर जलील खां वठी करे इन उमर कोट वारे कुत्ते ताईं हर एक बकवास कई हबीबन जे बारे में अल्लाह जे बारे में पर असी मुसलमान था चऊं जैसे ते जान में जान अरे रत जो हिकड़ो कतरो बि हूंदो तेसी ते अल्लाह ऐं मुस्तफा जे नामूस ते असी मैदान ते अची ॾेखारी सुभान अल्लाह सुभान तहां जे पी जी आ सिंध जो तई राजो असा जी आ सिंध तहां जी सिंध काने का सिंध आहे वलियन जी साईं सदाई करी मथे शर्म कोन थो अचे तव्हां खे अल्लाह जो गुस्ताखियूं कयो ऐं वरी छा जो असां ते ज़ुल्म तव्हां बेहया तव्हां दलील केड़ा ॾिना केड़ी किताबी तव्हां ॻाल्हि कई आहे तव्हां किताब खणी अचो किताब तव्हां जा अरे अंग्रेज मञनि इनसाइक्लोपीडिया जो अंग्रेजी खोलियो उहे अंग्रेज बे मदीने जे साईं जो शान बयान कन हे ॼमन मुसलमाननि जे घर में वॾा मुसलमाननि जे घर में थियन रहन मुसलमाननि जे मुल्क में अरे अरे तू तई हबीब जे बारे में घट वध ॻाल्हायो पर मुसलमान अञा मुआ कोन्हे के अञा हबीब जा गुलाम जहिड़ा आहिनि इंशाअल्लाह ताला सिंध के या रसूल अल्लाह जे मारण सां वॼाए ॾेखारियो ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत अल्लाह ताला खुश करे वे हबीब जी दामन वठो त बेड़ा पार थवे जेको सरकार जी इज्जत ला ॻाल्हाईंदो आहे अल्लाह हिते भी इज्जत दींदुसि अॻिते ओ साईं मुंहिंजो वार साईं बुलबुल मदीना पढ़ंदो साईं चवंदो मुझे मिल गई दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है मूंखे हिकिड़ी जलिता जो पी बि पढ़ंदो तई बि चवंदा असांखे बादशाही मिली आहे बादशाही किथे अथव हिकिड़ी गाॾी हिकिड़ो शागिर्द हिकिड़ो ड्राइवर इहा बादशाही आहे अरे बादशाही साईं इहा हुजे तव्हां सां पुलिस हुजे तव्हां सां गार्ड हुजनि तव्हां सां रूरू वारा हुजनि अरे मां जो बाजे दुनिया वारो प्रोटोकॉल न आहे त मज़ा तब है सरकार महशर में कहते वो देखो हमारा गुलाम आ रहा है सरकार क़यामत में एवढे सो मुझो गुलाम तो अचे जे झरन झंगन में मुझो शान गायो वो तई चेजो हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो देखो अरे गुलामी ये है
ते शाही से बेहतर इधर आओ किस्मत जगा कर तो देखो। सुभान अल्लाह सुभान चओ सिंध मदीने जी साईं जी आ। मदीने चओ सिंध ओ चओ सिंध मदीने जो साईं वेठा हा हवा जा झूठा लगा साईं जो सिंध मां हवा थी अची वे सिंध मुस्तफा के प्यारी थव इंशाअल्लाह पंहिंजा बच्चा ॾिसो सैयद सिंध में खड़ा इहो प्यार आहे माण्हू पंहिंजा बच्चा किथे छॾींदो आहे जंहिंसां प्यार हूंदो न जंहिंसां मोहबत हूंदी न सिंध वारनि सां मुस्तफा जो प्यार आहे बाक़ी ए जेके न ॾाढ़ी न मुछ रात जो ख़बर छोकरे खे कांदी पई अम्मा कहिड़ी अपो कहिड़ो इन्हनि खे कहिड़ी ख़बर त हबीब जो शान छा आहे हबीब कल्ब जिंदाबाद आहे चओ मदीने जो साईं जिंदाबाद आहे चओ रसूलुल्लाह जिंदाबाद आहे इंशाअल्लाह क़यामत ताईं नारा हलंदा रहंदा व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे उथी बियो त सुहिणे नबी ते सलाम पढ़ो उन खां बाद में इंशाअल्लाह अज़ान जी नमाज़ ते